अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं ज़ाहिदा आबरो पंहिंजे पैनलिस्ट ग़ुलाम नबी सुमरो ऐं अनवर काज़ी साहब जिन सां गॾु तव्हां सां सूरत हाल प्रोग्राम खणी हिते मौजूदु आहियां। उमेदु आहे त तव्हांखे असांजो अॼु जो प्रोग्राम ज़रूरु पसंदि ईंदो। अॼु असां जिन टिनि इशूज़ खे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु करण वारा आहियूं उहो इहो आहे त हिकिड़ो त पार्लियामेंट जो जेको गॾियल इजलास थियो उन में कहिड़ी सूरत हाल पैदा थी जो हुकूमत खे तमामु घणो जेको आहे सो लेवरेज मिली वियो ऐं उन खां अलावा गिलगित बल्तिस्तान जो रिटायर्ड जज चीफ जज राना शमीम उन हिकिड़ी जेका आहे सा स्टेटमेंट ॾिनी आहे ऐं हल्फिया बयान जेको आहे उन जमा करायो आहे त उन जे बारे में बि असीं चाहींदासीं त तव्हांखे उन जी सूरत हाल जे बारे में कुझु ॿुधायूं। ऐं गुज़िरियल हफ़्ते नाज़िम जोखियो जो मर्डर थी वियो उन जे भाउ हिकिड़ो इक़बाली बयानु ॾिनो या हल्फिया बयानु ॾिनो उन पंहिंजे बयान तां फिरी वञण जो जेको आहे सो वरी हिकिड़ो ॿियो ईअं सम्झो त इज़हार कयो आहे उन जे बारे में असीं चाहींदासीं त उन ते थोरो ॻाल्हायूं ऐं उन जा रीज़न्स जेके आहिनि से सम्झण जी कोशिशि कयूं त इहे सूरत हाल जेका पैदा थी आहे हिकिड़े ग़रीब माण्हू जे लाइ इहा छो पैदा थी आहे। काज़ी साहब तव्हां लाइ मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे तव्हां खां त हींअर पार्लियामेंट जो हिकिड़ो गॾियल इजलास थियो उन में असां महसूसु पिए कयो त हुकूमत जेका गुज़िरियल हफ़्ते में ॾाढी कमज़ोर हुई ऐं हिकदमि जेको आहे सो उन जी जेका आहे सा बाज़ी ईअं सम्झो त पलटिजी वई ऐं हुकूमत खे हेतिरो मौक़ो मिली वियो जो उन 30 बिल जेके आहिनि से हिकिड़े ॾींहं में पास कराए वरिता। त इहा जेका गॾियल सूरत हाल आहे इन में असां छा था महसूसु करे सघूं त हिकिड़े पासे हुकूमत इलाही हिकिड़े थोरे मतिलबु 2 ॾींहं पहिरीं जेका आहे ॾाढी वीक आहे उन खां पोइ वरी उहा एतिरो सभु कुझु जेको आहे बेनिफिट हासिलु करे थी वठे त इहो सभु कुझु कीअं थियो आहे? जी महिरबानी। हुकूमत साॻी पोज़ीशन में आहे, न को कमज़ोर थी आहे न को ताक़तवर थी आहे। इहा ई त असांजे मुल्क जी छा चइजे अनफॉर्चुनेट आहे त जमहूरियत या जमहूरी हुकूमतूं पंहिंजे वस में आहिनि कोन। उहे जिन जे वस में आहिनि उहे पंहिंजे ताक़त सां उन में ताक़त भरींदा आहिनि ऐं पंहिंजी ताक़त खां उन कमज़ोर कंदा आहिनि। त हीउ जेको पहिरीं 4-5 ॾींहं पहिरीं इहो इजलास कोठायो वियो वरी उनखे मुलतवी कयो वियो उन जे करे त उतां उन्हनि खे इंडिकेटर न मिलिया त हीअ तव्हांजो जेके बिल आहिनि ख़ासि तौर ते EVM मशीन ऐं जेको कलभूषण यादव वारो उनखे ॾियण जो अपील करण जो हक़ु ॾियण वारो बिल इहे पास कराइणा हुया 2 या 3 जेके हिकिड़ा सेंसेज हुया। बाक़ी त 30 बिलनि में ॿिया त आम हुया जिन ते अपोज़िशन जो को बि एतिराज़ु कोन हुयो पर इन 2 बिलनि ते EVM मशीन ते ऐं कलभूषण यादव वारे अपील ॾियण जे हक़ ते हिननि खे एतिराज़ु हुयो। त हाणे EVM मशीन जी तव्हांखे मां हिकिड़ी मदे जी ॻाल्हि त ॿुधायां त जॾहिं बाबर रहमान असेंबली में बिल पेश करण खां पहिरीं जेका तहरीक पेश कई उन में उन डिफर कयो त असां EVM मशीन जो बिल पेश कोन था करियूं पिया ऐं उन खां पोइ उन जेका एजेंडा में 2nd 3rd ऐं ऑन गो हुया आइटम्स उन्हनि ते हुन ॻाल्हि ॿोल कई जंहिं ते उन्हनि जी तव्हांजे स्पीकर साहिबु गॾियल इजलास में या वोटिंग कराई त 221 वोट हिकिड़े पासे ऐं 203 वोट ॿिए पासे उन ते बि एतिराज़ु कयो वियो। अपोज़िशन तरफ़ खां पीपल्स पार्टी चेयरमैन साहिबु चयो बाबा 221 न खपनि तव्हांखे घटि में घटि 222 खपनि उनखे बि ओवरलुक कयो वियो ऐं पोइ अचानक ईअं थियो त वरी अमेंडमेंट जेको 2 नंबर आइटम हुयो उन में अमेंडमेंट पेश कंदे जॾहिं हू 221 मेंबरनि जी हुननि खे मिली वई कंफर्मेशन त उन खां पोइ आइज़ ऐं नोज़ में बिल पास थिया आहिनि उन्हनि जी काउंटिंग न थी आहे त केतिरा माण्हू उन्हनि जे पासे में हुया या न हुया त लॻे ईअं थो त इहो बि अपोज़िशन सां त थी आहे दो हाथ पर जेके गॾियल इतिहादी हुया न पंहिंजा उन्हनि सां थी आहे त उन्हनि खे ॿुधाई हिकिड़ी ॻाल्हि वई ऐं पास बि कराए वई त जॾहिं हाणे आइज़ ऐं नोज़ में आहे त कंहिं काउंट कया कोन पिए बसि उहे 221 वारो फिगर खे सभिनी रखियो पिए ज़हन में ऐं उन में इहो EVM जो बिल हुननि पास कराए वरितो। पर उन में तव्हां ॾिसो न जेके MNS वारा वीचारा आया उन में उन आमिर लियाकत त वीचारे चई छॾियो त हम आए तो नहीं लाए गए। त हाणे अहिड़े क़िस्म जा बिल उहे ई पास कराइनि था पिया जिन वटि ताक़त आहे। बाक़ी पार्लियामेंट खे हुननि वाउखो करे छॾियो त तव्हांजी न पंहिंजी से आहे न तव्हांजी ताक़त आहे। सो मां सम्झां थो त हुकूमत सेम पोज़ीशन में आहे जेसि ताईं ताक़तवर हलाईंदा तेसि ताईं ताक़त में हूंदी जॾहिं उहे पंहिंजी ताक़त घटि कंदा त वरी साॻी पोज़ीशन में अची वेंदी। हुकूमत सेम पोज़ीशन में आहे। सुमरो साहब तव्हां खां मुंहिंजो सुवालु आहे त थोरो अपोज़िशन जे बारे में असांखे ॿुधायो त अपोज़िशन जेका गॾियल इजलास खां पहिरीं तमामु घणी पुरजोश ऐं तमामु घणी जेका आहे सा कॉन्फिडेंट नज़र पई आई उन्हनि जी छा मतिलबु हिकमत अमली में कुझु प्रॉब्लम हो या उन्हनि ॼाणी वाणी जेको आहे सो अहिड़ी का सूरत हाल पैदा कई आहे या उन्हनि खे जेको आहे सो वे आउट ॾिनो आहे गवर्नमेंट खे
त उहे जेके आहिनि एतिरा सारा बिल पास कराए वठनि ऐं जेके तकरारी बिल आहे उहे बि उन्हनि पास कराए वरिता। त इहा सूरत हाल जेका आहे सा उनखे तव्हां कीअं जेको आहे उनजो तजियो कंदा? त गवर्नमेंट त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कोशिशि कंदी त उहे बिल पास कराए, पर उन में अपोज़िशन तव्हांखे किथे बीठल थी नज़र अचे? महिरबानी। सेनेट ऐं क़ौमी असेंबली जे गॾियल इजलास जेको हिन खां अॻे थियो जंहिंमें हीअ 33 बिल पास कया विया आहिनि, उहे उन खां अॻे उहो इजलास मुलतवी थी वियो। त अपोज़िशन इहो सम्झो त तहरीक इंसाफ़ सां उन जा इतिहादी ऐं उन जा पंहिंजा मेंबर बि शायदि गॾु कोन्हे। उन करे अपोज़िशन पाकिस्तान जे अवाम खे शायदि इहो मैसेज ॾियण में कामयाबु थी वई त तहरीक इंसाफ़ पंहिंजी अक्सरियत सेनेट में ऐं क़ौमी असेंबली में विञाए रही आहे। पर तहरीक इंसाफ़ दानाई सां अपोज़िशन खे सरप्राइज़ ॾिनी जॾहिं हुननि ॿीहर गुज़िरियल अरबा ते अपोज़िशन क़ौमी असेंबली ऐं सेनेट जे इजलास में पंहिंजा 33 बिल ई मंज़ूरु कराए वरिता। उन्हनि में स्टेट बैंक जे सिलसिले में बि बिल आहिनि, हिकिड़ो बिल आहे, ऐं ॿिया ज़रूरी कानून साज़ी जा बिल बि आहिनि। 2 बिल आहिनि जिन खे तहरीक इंसाफ़ पंहिंजी फतह थी सम्झे, उहे आहिनि हिकिड़ो इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो बिल ऐं ॿियो ओवरसीज़ पाकिस्तानी खे वोटनि जे हक़ जो बिल। जंहिं लाइ अपोज़िशन इहो सम्झो थिए त छाकाणि जो हीअ सरकार जेका आहे उहा पंहिंजी अक्सरियत विञाए वेठी आहे, उहा उनजी ख़ुशफ़हमी दूरि थी वई ऐं तहरीक इंसाफ़ ऐं उनजे इतिहादी उन सां गॾु बीठा रहिया। ऐं उन करे तहरीक इंसाफ़ जेका प्रॉब्लम में नज़र अची रही हुई ऐं उन मां ॿाहिरि निकिरी वई आहे ऐं हिकिड़ो फतह जो तासुर पाकिस्तान जे अवाम खे ॾेई रही आहे। अपोज़िशन हिन सॼी गेम में पंहिंजो पाण खे लूज़ कयो आहे। अपोज़िशन पंहिंजो पाण खे विञायो आहे। अपोज़िशन जा खे तकिड़ो पंहिंजा कार्ड्स जेके आहिनि उहे शो करणा पवंदा त हू आईंदा हिन हुकूमत खे जेका हुननि जे नज़र में गैर आइनी ऐं गैर क़ानूनी ऐं हिकिड़े फेयर इलेक्शन्स जे तौर ते वजूद में न आई आहे, त पोइ उन्हनि लाइ उन 3 सालनि में हू उनखे कुझु ई कोन करे सघिया आहिनि ऐं तहरीक इंसाफ़ आराम सां पंहिंजी हुकूमत करे पई। काज़िज़ सुमरो साहिबु चयो थो त 2 बिल जेके आहिनि उहे हुकूमत पास कराए उनखे पंहिंजी कामयाबी पई सम्झे। हिकिड़ो त EVM मशीन वारो, ॿियो ओवरसीज़ पाकिस्तानियुनि खे जेको आहे सो वोट ॾियण जो हक़। भला इन्हनि खे जेको आहे सो इन्हनि ॿिन्ही शयुनि खे जेकॾहिं असां कंपेयर कयूं, हलो ठीकु आहे EVM त उन ते त केतिरियूं रिज़र्वेशन थी सघनि थियूं, पर ओवरसीज़ पाकिस्तानियुनि खे जेको आहे सो वोट ॾियण जे हक़ जे लाइ असांजी अपोज़िशन छा जे लाइ थी मुखालफ़त करे? ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पाकिस्तानी आहिनि, जॾहिं तव्हां उतां पाकिस्तानियुनि खां जॾहिं डॉलर्स अचनि था त तव्हांजे लाइ एक्सेप्टेबल आहिनि, जॾहिं उन्हनि खे वोटिंग जो हक़ थो ॾिनो वञे त उन्हनि ते असांजी अपोज़िशन खे छो कावड़ थी लॻे? ऐं इन्हनि खे राइट ॾियण सां, ओवरसीज़ पाकिस्तानी खे इहो वोट ॾियण जो राइट ॾियण सां भला छा सिर्फ़ु असीं चई सघूं था त PTI खे ई इन जो फेवर मिलंदो या सभिनी पार्टीज़ खे जेको आहे उन जो फ़ाइदो पहुची सघे थो? जी बिल्कुलु। असल में असांजी अपोज़िशन हुजे या गवर्नमेंट हुजे, उन्हनि खे पंहिंजे सिस्टम जी ख़बर आहे त उहो सिस्टम में कोलेप्स आहिनि, किथे किथे आहिनि अहिड़ा इशूज़ जेके हुकूमती धुर पंहिंजे फ़ाइदे में इस्तेमालु कंदी आहे। तव्हांखे बिल्कुलु ख़बर हूंदी त जेलनि में जेके क़ैदी हूंदा आहिनि न, उन्हनि खे बि पोस्टल बैलेट जे ज़रिए उन्हनि खां वोट वरितो वेंदो आहे 2 ॾींहं पहिरीं। अहिड़ी तरह तव्हांजा जेके आहिनि ऑफिसर आहिनि जिन जी ड्यूटी लॻंदी आहे इलेक्शन में, उन्हनि जा पहिरीं खां पोस्टल बैलेट अची वेंदा आहिनि, पर उहे घणो करे हुकूमती धुर जे उन में वोटिंग में अची काउंट थी वेंदा आहिनि। इहो हिकिड़ो असां वटि हलंदो अचे थो पियो त शायदि अपोज़िशन खे उहो ई ख़तरो आहे त ॿाहिरियां जेके माण्हू हूंदा, उन्हनि जा जेके वोट हूंदा, उहे लामाला हुकूमत खे फ़ाइदो ॾींदा या हुकूमत उन में कंदी थोरी घणी टेक्निकल उन में पंहिंजो फ़ाइदो ॻोल्हींदी। ऐं तव्हां सही चयो त जॾहिं ॿाहिरियों माण्हू ॿाहिरि वीचारो वेठो आहे ऐं हिते डॉलर मोकिले पियो ऐं असां उहे इस्तेमालु था करियूं पिया, त उन्हनि खे वोट जो हक़ु हुजणु खपे।
पर सिर्फ़ु इन जे करे त शायदि उते PTI जी अक्सरियत जो इहो तासुर इहो पियो थिए त जेके ॿाहिरि वेठा आहिनि 90 लख खां वधीक तव्हांजा माण्हू उहे घणा सपोर्टर आहिनि PTI जा, त इन जे करे अपोज़िशन चवे थी त इन्हनि खे वोट जो हक़ु न ॾिनो वञे, ऐं अगरि उहे वोट कंदा कंहिंजे ॿिए जे फेवर में त मथां उहे हिते निकिरनि PTI जे फेवर में, त इहो उन्हनि खे हिकिड़े क़िस्म जो ख़ौफ़ आहे। माना ईअं सम्झो त असांजे इलेक्शन जे सिस्टम ते उन्हनि खे बि हिकिड़ो इहो सुवालु आहे त असांजी सिस्टम इलेक्शन फेयर कोन था थियनि पिया, इहो सभु सम्झनि था पिया। त इन जे लाइ ईअं बि करे सघनि था त हुनमें बहितरी जे लाइ सिस्टम खे बहितर करण जे लाइ ॻाल्हाइनि, पर हू चवनि था त इहो राइट ई जेको आहे सो हुननि खे न मिलणु खपे। न, ही ज्यादती आहे। ओवरसीज़ पाकिस्तानी खे राइट छो न ॾियणु खपे? बाक़ी बहितरी जे लाइ त ॾिसो, तव्हां मेंबर कोन था गणे सघो त तव्हांजा सिस्टम ते त तव्हांजे इलाही सारा सुवाल आहिनि न। इलेक्शन त पोइ तव्हांजा 10 करोड़ खां मथे वोटर था अचनि, हुन में RTA सिस्टम ॿई था वञनि, EVM मशीन छा कंदी हुनखे? पर इहो असां वटि अलमियो आहे त तव्हां ॾिसो उन इजलास जेको गुज़िरियल अरबा ते थियो आहे, उन में 221 मेंबर जेके हुकूमती धुर जे सां लॻा पिया हुआ, उन्हनि खे काउंट न पिया करे सघो तव्हां, उन ते एतिराज़ अची वियो। हाणे जिते तव्हांजा MNAs ऐं सेनेटर्स 221 बि तव्हां काउंट न करे सघो, उते तव्हां केतिरा काउंट कंदो? ही सिस्टम आहिनि जिन खे असांखे ॾिसणो पवंदो। जेकर असांखे फेयर ऐं फ्री ऐं ट्रांसपेरेंट इलेक्शन कराइणियूं आहिनि त पोइ इहे थियनि थियूं, पर अञा वेझे फ्यूचर में नज़र अचनि कोन थियूं। सोमर साहब, तव्हां ॿुधायो त तव्हां जूं जेके आहिनि से हमदर्दियूं EVM मशीन्स आहिनि या कोन्हनि? छा तव्हां चाहींदव त टेक्नोलॉजी जो इस्तेमालु थिए, या तव्हां जेको आहे सो अपोज़िशन वांगुरु तव्हां सम्झो था त न असां वटि या असां जहिड़े ग़रीब मुल्क में जेको आहे सो EVM मशीन जेका आहे उहा पंहिंजा ओड़ा रिज़ल्ट कोन ॾेई सघंदी जहिड़ा कंहिं तरक़ी याफ़्ता मुल्क में ॾेई सघे थी? मैट्रिक्स फिल्म में हिकिड़ो मुकालमो आहे, मशीनें झूठ नहीं बोलती हैं, मशीनूं कूड़ कोन थियूं ॻाल्हाइनि। उर्दू एडिट कजो त मशीनूं कूड़ कोन थियूं ॻाल्हाइनि, त असांखे मशीनुनि खां जो जुनून कोन्हे, ऐं नई टेक्नोलॉजी खां, कंप्यूटराइज़ेशन खां, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी खां, ऐं इहे शयूं जेके आहिनि उहे असांजो मुस्तक़बिल आहिनि। हीअ जेका मूव आहे इहा वज़ारत साइंस एंड टेक्नोलॉजी अॼु खां 2-3 साल जीअं माना हीअ सरकार आई आहे त उहा EVM मशीन जी ॻाल्हि कंदी रही आहे, ऐं दुनिया जे कुझु मुल्कनि में हिननि जो इस्तेमालु बि थिए थो, किन में कोन थो थिए। अमेरिका जहिड़ी जमहूरियत में उनजो इस्तेमालु कोन थो थिए, ऐं पाड़ेसरी मुल्क जेको वरी दुनिया जी वॾी जमहूरियत थो सॾियो वञे, उन में इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो इस्तेमालु थिए थो। जेकॾहिं इनखे फेयर ऐं बहितर तरीक़े सां इस्तेमालु कजे त इन में का बरबा ख़ता कान्हे त इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन। पर छाकाणि जो चवंदा आहिनि त दूध का जला छाछ फूंकरी पीता आहे, असां वटि हिते RTAs ऐं हेसि ताईं जेके इलेक्शन्स थियूं आहिनि उहे मेन्यूअर कयूं वियूं आहिनि, ऐं माण्हू उनखे फेयर नथा सम्झनि, इवन सियासतदान अपोज़िशन उनखे फेयर नथी सम्झे। त जेकॾहिं इन्ही नियत सां EVM मशीन आंदी पई वञे त नतीजा पंहिंजे हक़ में तब्दील कया वेंदा, त पोइ इहा टेक्नोलॉजी आम आवाम खे क़बूल कोन हूंदो, छाकाणि जो इंसाफ़ ऐं कानून जे बि ख़िलाफ़ु हूंदो। अचूं था वरी ओवरसीज़ पाकिस्तानी जे वोटिंग सिस्टम ते, त उन लाइ चवंदा त इहा इंटरनेट वोटिंग थींदी। त पर हाणे इहो था चऊं त पाकिस्तान 14 अगस्त 1947 ते ठहियो, इहो मुंहिंजो वतन आहे, उनजो आइन 1973 में ठहियो। उन ज़माने में ओवरसीज़ पाकिस्तानी हूंदा, उन्हनि जे वोट जे हक़ जी ॻाल्हि कोन कई वई। उन खां पोइ लाॻीतियूं 80s में जमहूरी हुकूमतूं रहियूं आहिनि। हींअर नई सदीअ में पोयां पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग जूं 2 लाॻीतियूं गवर्नमेंटूं रहियूं आहिनि, उन्हनि ओवरसीज़ पाकिस्तान जे वोट जी ॻाल्हि कोन कई आहे। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत सभई हक़ माण्हुनि खे ॾियण जी ॻाल्हि करे रही आहे, तॾहिं शक थो थिए त इवन पाड़ेसरी मुल्कनि में जी जेका वॾी जमहूरियत आहे असांजे पाड़े में, उते के पुछणु घुरिजे त आया उते ओवरसीज़ उन्हनि खे हक़ आहे कोन्हे, छाकाणि जो हू इन में कई कानूनी अख़लाक़ी नुक़्ता आहिनि त आया हू हुननि मुल्कनि जा शहरी में UK में रहनि था, बरताने में रहनि था, बरतानिया उज़मा जी राणी जो हल्फ़ बि खणी वेठा आहिनि उनजी शरत लाइ, ऐं ॿिनि जाइनि ते वोट ॾींदा। इहे सभु ॻाल्हियूं ॾिसणु खपंदियूं हुयूं तहरीक इंसाफ़। पर जीअं असां अॻूणी सूरताल जे प्रोग्राम में ॻाल्हि कई आहे त तहरीक इंसाफ़ तकड़ में आहे। तहरीक इंसाफ़
जल्दी करण थी चाहे, उभराई में, हाँ उभराई में ऐं जल्दी करण थी चाहे ऐं उहो सम्झे थी त हुनजा जेतिरो बि जेके बि मतिलबु माना सेक्टर्स आहिनि या पाणी चऊं त पावर शेयरिंग जेके मतिलबु माना कॉरिडोर्स आहिनि या ये चओ त हुनजा डोनर्स जेके हा उहे त उन्हनि जूं हिमायतूं ख़तमु न थी वञनि जितां इशारा आहिनि, जिते हुकूमतूं आहिनि, जिते रियासत आहे, उहे इशारा ख़तमु न थी वञनि, उनखे अॻे इहे सभु कमु कराए वठिजनि त जीअं आईंदा 2023 में या अर्ली इलेक्शन था थियनि 2022 में त पंहिंजे लाइ सहूलियत करे सघिजे। काज़ी साहब हींअर तव्हांखे ख़बर आहे त गिलगित बल्तिस्तान जो जेको चीफ जज आहे रिटायर्ड राना शमीम, उन हिकिड़ो हल्फ़िया बयानु जेको आहे उहो जमा करायो आहे ऐं उन में उन हिकिड़े ॿिए जज ते जेको आहे उहो इल्ज़ाम लॻायो आहे। इहे सभई मतिलबु असां जॾहिं शयूं ॾिसूं था त इन सां असांखे हिकिड़ो अहसासु थो पैदा थिए त हिकिड़े आम माण्हू जो जेको ट्रस्ट आहे पंहिंजी अदलिया ते उहो केतिरे हद ताईं जेको आहे उहो शैटर थो थिए न, छो जो इहे सभु शयूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त पावर कॉरिडोर्स में सभु थियनि थियूं। असांखे ख़बर आहे त जंहिं तरीक़े सां असांजी रियासत में कमु थियनि था उहे त हिकिड़ो अलॻि जेको आहे सो टॉपिक आहे, असीं उनखे टच नथा कयूं, पर सिर्फ़ु असांखे जेको आहे सो आम माण्हू जो अदलिया ते जेको ट्रस्ट जो शैटर थियणु आहे उन जे बारे में तव्हां थोरो ॿुधायो त इन सॼी सूरत हाल में आम माण्हू ते कहिड़ो असरु पियो हूंदो। इस्लामाबाद हाई कोर्ट हिननि जो वरितो आहे नोटिस ऐं उन्हनि तोइन अदालत जा नोटिस कढिया आहिनि। तव्हां सुवाल ॾाढो ॾुखियो पुछियो आहे, त हाणे मूंखे बि लफ़्ज़नि जी चूंड करणी पवंदी त किथे असां ते बि नोटिस न अची वञे। ॾिसो असांजी अदलिया ते अॼु न जस्टिस मुनीर खां वठी आङुरियूं उथंदियूं रहियूं आहिनि, पोइ मौलवी मुश्ताक हुजे जस्टिस साहिबु या तव्हांजो अनवारुल हक चीफ जस्टिस साहिबु हुजे, नसीम हसन शाह ख़ुदि उनखे वेही ॿुधायो त असांखे कीअं उहा हिदायतूं मिलंदियूं आहिनि। ऐं तव्हांजो वरी जस्टिस साकिब निसार माइटी हमालियन मेन चऊं उनखे, उन जॻह जेके कमु कया थाणनि ते या जेलनि में छापा हणनि, हिकिड़े चीफ जस्टिस जो वड़ त कोन हुयो। ऐं उन जे लाइ जेको चीफ जज आहे GB जो रिटायर्ड राना शमीम साहिबु, उन हिकिड़ो हल्फ़िया बयानु ॾिनो आहे, एफिडेविट ॾिनो आहे, उन में बि ॾिसो काफ़ी कंट्रोवर्शियल शयूं आहिनि। 4 साल जी कहाणी उनखे हाणे थी यादि अचे, ज़मीर अचानक किथां ज़िंदा थी वियो ऐं हू नवाज़ शरीफ़ साहिब जो वेझो माण्हू सम्झो वञे थो। नवाज़ शरीफ़ साहिबु जॾहिं हुकूमत में हुया त हिते सिंध जो हू लायर्स विंग जेका आहे नून लीग जी, उन जो वाइस प्रेसिडेंट रहियो। सिंध में उनखे डिप्टी अटॉर्नी तौर ते रखियो वियो। पोइ वरी GB में गिलगित बल्तिस्तान में उनखे चीफ जज मुक़ररु कयो वियो। उनजे पुट खे जेका गुज़िरियल हुकूमत हुई नून लीग जी पंजाब में, उते हू एडवोकेट जनरल असिस्टेंट एडवोकेट जनरल उते रहियो, जेको उनजो वकील आहे। त हाणे इहे सभु शयूं असांखे वरी शक में थियूं विझनि पियूं त इहे अचानक उनखे किथां यादगिरी अची वई। उन एफिडेविट वरी उते इंग्लैंड में ॾिनो आहे, उते नोटिफाई कयो आहे जितां हिन जा मियां साहिब जा जेके आहिनि कागज़ात मेडिकल जा उहे नोटिफाई थियनि था पिया उन ई जॻह तां। त हाणे इहो हिते बि करे सघे पियो पंहिंजे हिन में पाकिस्तान में। इहे काफ़ी शयूं उन ते बि असांजे जुडिशियल सिस्टम ते त सुवाल बि आहिनि, पर राना शमीम जे उन जेको एफिडेविट आहे उन ते बि काफ़ी सुवाल आहिनि। हाणे ॾिसूं 26 तारीख़ जी हियरिंग आहे, उन में छा थो अचे, पाण पहुचे थो या कोन थो अचे। इहो बहरहाल पेंडोरा बॉक्स आहे अदलिया जे लाइ, इहो खुले। ऐं मुंहिंजो जेको हिकिड़ो पंहिंजो आहे ज़ाती तौर ते मूंखे हुजणु खपे इहो, त इन जी तफ़्तीश थियणु खपे। सिर्फ़ु तोइन अदालत में न खणी वञो हिनखे, इन जी तफ़्तीश करायो त छा वाक़ई इहो कमु कयो उन वक़्त जे सिटिंग चीफ जस्टिस ऐं फ़ोनूं करे ऐं चए त हिननि खे तव्हां नवाज़ शरीफ़ ऐं मरियम साहिबा खे बेल न ॾियो। इहो रिकॉर्ड जो हिसो आहे। जेकॾहिं GB में हुन फ़ोनूं कयूं आहिनि त तव्हां उन वक़्त जूं जुलाई जो महीनो आहे 2018 जो, उन जे पहिरें हफ़्ते जी ॻाल्हि आहे हीअ। त उन तव्हां रिकॉर्ड कढी वठो टेलीफोन जो ऐं उन्हनि जे नंबरनि जो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। त तव्हांजी तहक़ीक़ कयो त बहरहाल अछो ऐं कारो धार थी वञनि। ऐं वरी ॾुखियो थो लॻे पियो त तव्हां इहो पुछंदसि त आम माण्हू ते जेको आहे सो अदलिया जो जेको ट्रस्ट आहे उहो त अॻु में ई जेको आहे सो घटि आहे।
हाणे इन सूरत हाल खां पोइ अञा किथे उहो ट्रस्ट वञी थो बीहे त असांजी अदलिया जेको आहे हिन तरीक़े सां थी कमु करे। जी ॾिसो न, मूं तव्हांखे अर्ज़ु कयो न पहिरीं त जस्टिस मुनीर खां वठी को असांजो बहितर नथो रहे। ख़ुदि अदलिया चवंदी आहे त अदलिया जेको असां वटि जेको जेस्चर आहे उहो तमामु बहितर न रहियो आहे। ऐं इन जे करे तव्हां ॾिसो न त जिरगा सिस्टम असां वटि थिए थो पियो, इहो छा आहे, इहो मिसट्रस्ट आहे अदलिया ते, तॾहिं माण्हू भॼी वञनि था फ़ैसिला कराइनि। 25 साल केस था हलनि तव्हांजा, ऐं तव्हांजे हिकिड़े हींअर जमा इस्लामी जे सेनेटर साहब बि चयो आहे तव्हांजे इजलास ही जेको हले पियो उन में हुन चयो आहे त तव्हांजी अदलिया ते दुनिया में 10हों नंबर ख़र्च थिए थो तोड़े, तव्हांजो ग़रीब मुल्क आहे। पर अदालती इंसाफ़ ॾियण जे दुनिया में असां 126 नंबर ते आहियूं, जंहिं अदलिया ते तव्हांजे ग़रीब मुल्क हुजण जे बावजूदि बि ख़र्च जो काथो पूरी दुनिया जे हिसाब सां 10 नंबर ते हुजे, ऐं उहा अदलिया तव्हांखे इंसाफ़ ॾिए 126 नंबर, त आम माण्हू खे त एतिरो ट्रस्ट आहे ई कोन। ऐं सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट ते आम माण्हू पहुची कोन थो सघे 30-40 लख जा वकील करे, इन करे पोइ वीचारा भॼी वेंदा आहिनि, वञी वॾेरनि वटि जिरगा कराईंदा आहिनि ऐं उते पंहिंजा मसइला हल कंदा आहिनि। सुमरो साहब, तव्हांजो भला हिन अदलिया वारो जेको मसइलो राणा शमीम वारो जेको उथियो आहे त उनखे तव्हां कीअं था ॾिसो? काज़ी साहब छाकाणि हिन इशू खे डिटेल्ड माना तफ़सीली तरह सम्झाए चुको आहे। ऐं हुन वरी ॿिए पासे ते थो अचां त जीअं ई इहो हल्फ़ दी न्यूज़ ऐं जंग अख़बार में छपियो त इस्लामाबाद हाई कोर्ट हुनजो नोटिस वरितो ऐं हुन सहाफ़ियुनि खे सॾाए वरितो, जीअं अंसार अब्बासी ऐं मीर शकील रहमान ऐं दी न्यूज़ जो एडिटर आमिर गोरी साहब ऐं आमिर गोरी ऐं मीर शकील रहमान, उन्हनि ते जस्टिस अतर मिल्ला साहब चयो त आऊं पंहिंजे बोझल दिलि सां ही शोकाज़ नोटिस जेके तोहीन अदालत जा आहिनि तव्हां ते सर्विस थो करियां। थियण ई खपंदो हो त असांजूं अदालतूं इन सॼे कज़िये खे पाण निबेरीनि हा ऐं हिकिड़ी न्यूज़ जेका ब्रेक करणु हिकिड़े सहाफ़ी जो हक़ु हो, जेको हुननि पंहिंजो हिकिड़े सहाफ़ी जे तौर ते इंफॉर्मेशन जी फैलाव में ऐं जेको हुननि जो बुनियादी हक़ु आहे ऐं जेको वरी पाकिस्तान जे आम आवाम जो बि बुनियादी हक़ु आहे त उन्हनि ताईं इंफॉर्मेशन सिधियूं पहुचनि, उन जो हक़ु उन अख़बार अदा कयो। त उन्हनि खे त तव्हां एप्रिशिएट नथा करियो ऐं तोहीन अदालत जो जा नोटिस ॾेई छॾिया। थियण ई खपंदो हो त असांजी आला अदलिया इन ते का इंक्वायरी विहारे हा, को जुडिशल कमीशन वेहे हा। असां वटि जुडिशल कमीशन या आला इंक्वायरियुनि जा बि कॾहिं कॾहिं के नतीजा कोन था निकिरनि, पर वक़्तु हो त इन ते का जुडिशल कमीशन का इंक्वायरी विहारिजे हा ऐं कूड़ जो ऐं सच उहो ज़ाहिर थी पिया। पर इहो सॼो बार जेको आहे न उहो अंसार अब्बासी, आमिर गोरी, मीर शकील रहमान सहाफ़त जे मथां विधो आहे, जेको मसइले जो हल कोन्हे। ऐं अदलिया जे एतमाद जी बहाली लाइ इहो ज़रूरी आहे त इन ते जुडिशल कमीशन ठहे, इन जी आला इंक्वायरी शफ़ाफ़ ऐं आला इंक्वायरी थिए। काज़ी साहब, मुंहिंजो आख़िरी सुवाल तव्हांखां आहे त हींअर जेको गुज़िरियल हफ़्ते नाज़िम जोखियो जो मर्डर थी वियो, उन में हुनजे भाउ हिकिड़ी FIR दर्ज कराई, हुन में जाम अब्दुल करीम जो नालो जेको आहे सो शामिलु करायो वियो। पर कल्ह इहा ख़बर जेका आहे ब्रेक थी आहे त उन मां उनजे भाउ ते जेको हुन हल्फिया बयानु ॾिनो हो या जेका स्टेटमेंट ॾिनी त उन तां फिरी वियो आहे। असांखे ख़बर आहे त असांजी स्टेट में कीअं थियूं इहे सभु शयूं थियनि, हिकिड़े ग़रीब माण्हू खे जेको आहे सो कीअं मजबूर थो कयो वञे ऐं उन जे लाइ कहिड़ा टैक्टिक्स जेके आहिनि से इस्तेमालु कया था वञनि। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त आउं चाहींदसि त तव्हांजो जेको आहे उहो पॉइंट ऑफ व्यू छा आहे त हुन पंहिंजे बयान तां फिरण जी जेको आहे सो छो ईअं जेको आहे सो वरी हिमत कई या इन छो पंहिंजे बयान तां फिरियो। त इहे सभु शयूं जेके आहिनि से जेकॾहिं असां ॾिसूं त इन में असांखे ग़रीब माण्हू जंहिंसां ज़ुल्म थिए थो उहो किथे थो बीठल नज़र अचे, उनखे त असां ॾिसंदासीं त इंसाफ़ जेको आहे सो किथे मिलंदे नज़र नथो अचे। ईअं छो आहे भला? फैज़ चयो त निसार तेरी गलियों पे वतन के जहाँ चली है रस्म के कोई न सर उठा के चले। सो असां उहा ई ॻाल्हि सिविल कई पई अदलिया जी ऐं सिस्टम जी, त उते हिकिड़े ग़रीब माण्हू जी XYZ अफ़ज़ल जोखियो हुजे या को ॿियो हुजे, उन जे लाइ
पंहिंजो इंसाफ़ वठणु हक़ ते बीहणु हिन सिस्टम में ॾाढो मुश्किल आहे। जेतोणीकि अफ़ज़ल जोखे ते इल्ज़ाम आहिनि त हू हिकिड़ो मुंहिंजो माज़ी को बहितर कोन रहियो आहे, या हुनजी वालदा जेको हुनखे लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि उहे बि हींअर सोशल मीडिया ते वायरल थियनि पिया, त उहो हिकिड़ो लालची क़िस्म जो माण्हू बि आहे, एतिरो दिलेर बि कोन्हे को, पर उन खे सिस्टम जो ख़ौफ़ आहे। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त जेको उन्हनि जो हिकिड़ो शाहिद आहे उन खे उतां जो SHO खणी वञी कुटियो, जंहिंखे जेको अचे अदालत जे साम्हूं दाऊं कयूं आहिनि त मूंखे प्रोटेक्शन ॾियो, असां शाहिद आहियूं। इन सिनेरियो में तव्हां अफ़ज़ल जोखे खे हिकिड़ो लालची सम्झो, हुन पैसा वरिता हूंदा, मूंखे इहो लॻे थो। छो त मुंहिंजी माउ हुनखे तमामु घणो पिटूं पाराता ऐं गारियूं ॾिए थी पई, पोइ बि उन में मूंखे 2 औरतूं शाह जे सुरमिन वांगुरु बीठे नज़र अचनि थियूं। हिकिड़ी उन जी वाइफ आहे शीरी जोखियो ऐं ॿी उन जी वालदा आहे। इहो सम्झो मूंखे तसलसुल थो लॻे पियो माई जिंदो जो, ऐं हिननि सां पूरी सिंध बीठी आहे, हिननि सां पूरी सिंध बीठी आहे। ऐं उमेदु इहा थी कई वञे त हीअ बि बीहंदियूं। जॾहिं अफ़ज़ल जोखियो TV ते अचे ओपन चवे थो पियो त अब्दुल करीम जोखे MNA असांखे घुरायो बि नी ॿाहिरनि खे, ऐं मुंहिंजे साम्हूं उनखे तशदुद कयनि, पोइ मूंखे चवनि त राति जो 3 बजे मूंखे वापसि कयनि ऐं मां 4 बजे पहुतो आहियां घर अचे, ऐं हुनजे सुबुह जो पंहिंजे भाउ खे वठी वञा। हाणे उहो पैसा वरिता अथई, प्रेशर में आयो आहे, सिस्टम खां डिॼे थो, धमकियूं आहिनि, उहो त उहो ई उनखे वधीक ख़बर हूंदी। पर जेको ॿुधियूं ॻाल्हियूं त हुन पैसा ठीकु वरिता आहिनि ऐं उन हिकिड़े जो नालो कढियो आहे। ऐं तव्हां ॾिसंदो त कुझु ॾींहंनि खां पोइ वरी ॿियनि जा नाला कटिजी वेंदा। वीचारा वकील उन्हनि खे वरी शाबाश आहे, जस आहे जो बिना पैसनि जे उहो हिकिड़ो केस विढ़नि पिया। सिंध जे ग़रीब ऐं कमज़ोर माण्हू जो केस विढ़नि था पिया, त जे उन्हनि सां ॾाढो माण्हू ॾाढायूं न करे, पोइ उन में प्रॉब्लम थियनि था। पोइ अफ़ज़ल जोखे जहिड़ा भाइर आहिनि जेके पंहिंजे भाउ जो खून खपाइनि था पिया। इहा असांजी बदकिस्मती आहे, छो त सिस्टम ताक़तवर खे सपोर्ट थो करे पियो। नाज़रीन, अॼु तव्हां असांजो प्रोग्राम सूरत हाल जेको आहे सो ॾिठो, ऐं तव्हां ॾिठो त असां वटि सूरत हाल जेका आहे सा का चङी कोन्हे। हिकिड़ो आम माण्हू जेको आहे उहो सिस्टम जो मारियल आहे। नाज़िम जोखियो जो मर्डर थो थी वञे, उनजी वाइफ जेका आहे उहा इंसाफ़ जी तलबगार आहे, पर उनजो भाउ उहो उन निज़ाम जे अॻियां, उन सिस्टम जे अॻियां जेको असांजे मुल्क में लागू आहे उहो एतिरो कमज़ोर थो थी वञे जो पंहिंजे भाउ जे क़तल थियण खां पोइ कंहिं दबाव में थो अची वञे। थी सघे थो त हू उनखे जेका आहे सा का लालच मिली हुजे, उनजे दबाव में अची वियो हुजे, या उनजे मथां ज़ाहिरी ॻाल्हि आहे त उनजी पंहिंजी ज़िंदगी जो दबाव हूंदो। बहरहाल कंहिं न कंहिं तरीक़े सां जेके आहिनि ग़रीब हिन निज़ाम में जेको आहे सो पंहिंजो दामन बचाए कीअं था हलनि। असांजी ख़्वाहिश आहे त हिते सभिनी खे इंसाफ़ मिले ऐं हिन निज़ाम में जेको आहे सो सभु सुखिया ऐं सताबा थियनि। स्पेशली असीं पंहिंजी सिंध जी जेको आहे सो सलामती, उनजी ग़ुरबत ऐं उन खां जेको आहे सो जेका नाइंसाफ़ियूं थियनि थियूं माण्हुनि सां, उन्हनि मां निजात जे लाइ असीं सभु दुआगू आहियूं। ऐं पार्लियामेंट में जेको कुझु हींअर थियो आहे, ताज़ो जेका सूरत हाल डेवलप थी आहे, उन खां बि असां तव्हांखे वाक़ुफ़ु करण जी कोशिशि कई आहे। EVM मशीन जेका उनजो इस्तेमालु थींदो त उनजा फ़ाइदा कंहिंखे मिलंदा, या उनजो इस्तेमालु थियणु खपे या न थियणु खपे। बहरहाल इहे सभु शयूं जेके आहिनि से असां हिन प्रोग्राम में डिस्कस कयूं आहिनि। उमेदु आहे त तव्हां असांजो प्रोग्राम पसंदि कयो हूंदो, ऐं अॻिते वरी कमिंग वीक तव्हां सां ॿी कंहिं नई सूरत हाल सां गॾु हूंदासीं। थैंक यू। ख़ुदा हाफ़िज़।